अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, अमन अमान जी सूरत हाल कुछ ॾींहंनि जी ठापुर खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर सॼे मुल्क में ख़राब थी चुकी आहे। मुल्क जे गादी वारे शहर इस्लामाबाद में पिणु धमाको कयो वियो। दहशतगर्दी जी इन कार्रवाई में 25 माण्हू मारिजी विया ऐं 100 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन खां अलावा कराची में पिणु दहशतगर्दी ऐं टारगेट किलिंग वधी वई आहे। 24 कलाकनि में 14 माण्हू मारिजी चुका आहिनि। मजमूई तौर सिंध समेत सॼे मुल्क में अमन अमान जी सूरत हाल इंतहाई ख़राब आहे। अॼोके प्रोग्राम में इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में महिमान आहिनि हिन वक़्तु पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ अॻूणा वफ़ाक़ी वज़ीर यूनिस हैदर सुमरो साहब। वॾी महिरबानी अमन जी प्रोग्राम में आया। असांजा ॿिया महिमान आहिनि अॻूणा मुमलिकती वज़ीर जादी मंगड़ियो साहब। वॾी महिरबानी अमन जी प्रोग्राम में आया। यूनिस साहब, पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त हिन वक़्तु सॼे मुल्क में अमन अमान जी सूरत हाल ख़राब आहे। दहशतगर्दी जूं कार्रवायूं जीअं इस्लामाबाद में तव्हां ॾिठो ट्रेन में धमाको कयो वियो, त तव्हां छा था सम्झो त हिकु तरफ़ त तालिबान सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, ॿिए तरफ़ इन तरह जूं कार्रवायूं हिकु दफ़ो ॿीहर शुरू कयूं वियूं आहिनि? शायदि ही जेको मसइलो आहे असां वटि इहो तमामु पुराणो आहे, डीप रूटेड आहे। अॼु हिकु ॾींहं में इहो शुरू न थियो आहे। तव्हां हिन जी हिस्ट्री ट्रेस बैक कयो त हे सालनि खां मसइलो पैदा थियो आहे या पैदा कयो वियो आहे। अफ़गानिस्तान में जॾहिं रशियन्स आया, उन खां पोइ इहे तालिबान ठहिया, वरी उहो हलिया विया अमेरिकन्स तालिबान खे छॾे। उन खां पोइ वरी मुशर्रफ साहब जी हुकूमत जे दौरान 9/11 आयो। उन में वरी इहो अमेरिकन फोर्सिस आया, वरी उहे तालिबान आया। पोइ उहे तालिबान या उहे अफ़गान रेफ्यूजीज़ उते अमेरिका जे बम्बार्डमेंट जे करे या कुझु ॿियनि वजूहात जे करे उहे सभु पाकिस्तान आया। ऐं छो जो अमेरिकन खे असां मदद पिया कयूं, रूट ॾिनो, सभु कुझु ॾिनो, त उन्हनि तालिबान हिन मुल्क खे जे हुकूमत खे बि पंहिंजो दुश्मन सम्झी इहे कार्रवायूं शुरू कयूं ऐं उहे हलंदियूं रहनि थियूं पियूं। हिन वक़्तु मां सम्झां थो हिन मुल्क जूं हालतूं ॾाढियूं ख़राबु आहिनि। हे त हिकिड़े क़िस्म जी इंसर्जेंसी आहे, बिल्कुलु हिनखे वॉर जीअं हले थी, काई ख़बर ई नथी पए। ऐं हुननि पंहिंजी कैपेबिलिटी ॾेखारी आहे, हर सूबे में हर शहर में हो कार्रवाई कनि पिया ऐं असां उन्हनि खे रोके सघूं नथा। हिन में घणेई फैक्टर्स आहिनि। तव्हां जीअं चओ था, असांजे इंटेलिजेंस एजेंसीज़ जेके आहिनि उहे नाकारा आहिनि या फेल थी वियूं आहिनि या इंफॉर्म नथियूं कनि या टाइमली इंफॉर्म नथियूं कनि या इंफॉर्म कनि थियूं। उन खां पोइ असांजा फोर्सिस कोप अप नथा करे। रिट ऑफ द लॉ ख़तमु थी चुकी आहे। इस्लामाबाद में हे ॿियो हादसो थियो आहे। जादिम साहब, तव्हां हिन सॼी सूरत हाल कीअं था ॾिसो? असां वटि इंटेलिजेंस इदारा कमु कनि था, कुझु एजेंसियूं कमु कनि थियूं, हाई अलर्ट लॻो पियो आहे मुल्क में हिन वक़्तु। जॾहिं असां हिन सूरत हाल में आहियूं, कराची में ॾिसो, इस्लामाबाद में ॾिसो, रावलपिंडी में ॾिसो, पेशावर में ॾिसो, त सूरत हाल ईअं ज़ाहिर कई वेंदी आहे ॼण बिल्कुलु असांजी पुलिस, रेंजर्स फोर्स, सभु इदारा जेके आहिनि से हाई अलर्ट आहिनि। उनखां पोइ दहशतगर्दी जूं तरह जूं कार्रवायूं ॾींहुं ॾिठे जो थी थियूं वञनि, जंहिंमें एतिरा माण्हू पंहिंजी जाननि खां हथ धोई वहनि था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। तव्हांजी वॾी महिरबानी जो असांखे हिकिड़े असांजे सीनियर उस्ताद सां गॾु हिते कोठायो आहे। ऐं तव्हां सुमरो साहब त वाज़े तव्हांखे ॿुधाए चुको आहे। ऐं हूअं बि मुल्क जूं जेके हालतूं आहिनि तमामु गंभीर आहिनि, ख़तरनाक आहिनि। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त हीअ ॿ ॾींहं अॻु में या कल्ह जेके वाक़िया थिया आहिनि ऐं उनखां अॻु में सभई वाक़िया थिया आहिनि मुल्क में, ॾाढा ॾुखोईंदड़ आहिनि। ऐं इन जो सभ खां वॾे में वॾो कारण आहे करप्शन मुल्क में। ॾिसो, बदनसीबी मुल्क जी आहे, असांजी क़ौम जी आहे। 100 करोड़ जा आलात आहिनि, उहे नाकारा आहिनि, कमु कनि कोन था। त इन हर कंहिं जाइ ते असांजी जेके बि सिक्योरिटी आहे उहो नाक़िस आहे। जेकॾहिं उन में काफ़ी ईअं न आहे त सभई ऑफिसर करप्ट आहिनि या सभई माण्हू करप्ट आहिनि। पाकिस्तान में सुठा माण्हू बि वेठा आहिनि, अमन कराए बि सघनि था। अहिड़ा असांजा फ़ौज में बि माण्हू वेठा आहिनि, पुलिस में वेठा आहिनि, सिविलियन बि वेठा आहिनि, ऐं सियासतदान बि सुठा वेठा आहिनि। उन जे करे गवर्नमेंट खे वरी बि हिकिड़ी नए सिर जोड़ जक करणु घुरिजे। पहिरीं त जेके इहे असांजा आलात आहिनि नाकारा आहिनि या जेके इहे करप्शन जे वर चढ़ियल शयूं आहिनि, उन्हनि ते हिकिड़ी कमेटी जोड़ी वञे, उन्हनि खे ख़तमु कयो वञे, उन जे ख़िलाफ़ु माण्हुनि जे ख़िलाफ़ु इंक्वायरी कराई वञे ऐं नवां आलात ख़रीद कया वञनि जेके ईमानदार माण्हुनि जी हिकिड़ी कमेटी। जीअं हाणे सुमरो साहब वफ़ाक़ी वज़ीर बि रहियो आहे 3 महीना, उन में साईं जी जेका कारकर्दगी आहे ऐं साईं जो जेको बैकग्राउंड आहे तमामु हिकिड़ो सुठो बैकग्राउंड आहे। अहिड़ा पाकिस्तान में इलाही माण्हू वेठा आहिनि। त
अहिड़ियूं कमेटियूं ठाहियूं वञनि जो इन दहशतगर्दी खे रोकथाम कजे त हीअ मुल्क में अमन अमान क़ाइमु जानी थी साहब सघे। छा असां वटि अहिड़ो नेटवर्क आहे त जीअं असांखे अॻुवाट ख़बर पइजी सघे त दहशतगर्दी जूं कार्रवायूं किथे थियण वारियूं आहिनि, जॾहिं त घरू वज़ारत तरफ़ां इन तरह जो जेको आहे सो इशारो बि ॾिनो वेंदो आहे त फलाणे हंधि जेको आहे सो दहशतगर्दी जी कार्रवाई थियण जो इम्कान आहे या छा, उन खां पोइ बि असां वटि सूरत हाल ते कंट्रोल नथो कयो वञे? अच्छा ॾिसो त असांजा जेके बि एजेंसियूं आहिनि उन में काफ़ी अहिड़ा असांजा जेके ऑफिसर आहिनि जेके ईमानदार आहिनि, पर उन्हनि खे जेके इक्विपमेंट मिलनि था उहे त असां जेके वेठा आहियूं सियासत पिया कयूं या जेके हुकूमतूं पिया हलायूं ख़रीद त उहे करे था ॾियूं। जेसि ताईं उहे आलात असांजा सही न हूंदा तेसि ताईं असांजी जेके आलात ऐं औज़ार सही छो न आहिनि जॾहिं त एॾो किरोड़नि अरबनि जो बजट उन ते ख़र्च करप्शन आहे। उहा बजट जेका आहे सा 90% हली थी वञे, 10% ख़र्च थिए थो। असां बि हुकूमत में रहिया आहियूं, असां ॾिठो आहे। असां एज़ ए ममलकती वज़ीर जे हथ में कुझु कोन हूंदो आहे, पर ॾिठोसीं पिए वाच पे कयोसीं। तव्हां ॾिठो हूंदो त रेलवे में जॾहिं करप्शन उरूज ते हुई त मूं चयो हिन रेलवे जो जेसि ताईं हिन रेलवे खे मिनिस्टर न हुअणु घुरिजे, हिकिड़ा ईमानदार अहिड़ा सिविलियन माण्हू हुजे जेको हिन रेलवे खे हलाए, जंहिंजो सियासत सां को वास्तो न हुजे। जेकॾहिं इहो वज़ीर रहियो ऐं इहो हशर रहियो त पोइ मुंहिंजो दुरूद शरीफ़ पढ़ो। मुंहिंजो इहो बयानु जेको आहे सो मशहूरु आहे। अॼु बि आउं इहा ॻाल्हि कयां थो त इहे कमेटियूं जोड़ियूं वञनि ऐं करप्शन जड़ जेका करप्शन जी उहा ख़तमु थी वञे। ठीकु आहे, दुनिया में करप्शन आहे, पर अटे में लूणु, हिते त लूण में छा चइजे। यूनिस साहब, जेकॾहिं असां चऊं था त दहशतगर्दनि सां असांजी तालिबान सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, जॾहिं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि पोइ इन तरह जूं कार्रवायूं छो थियूं कयूं वञनि? ॻाल्हि इहा आहे कि जेके असांजा फोर्सिस आहिनि उहे न ट्रेंड आहिनि न इक्विप्ड आहिनि हिन लाइ। हे गुरिल्ला वॉर आहे। मां सम्झां थो असांजी आर्मी बि ट्रेंड न आहे गुरिल्ला वॉर लाइ। असांजी आर्मी बि जेका ट्रेंड आहे उहो प्लेन्स में विढ़ण लाइ ट्रेंड आहे। ख़ासि करे असांजो फोकस इंडिया हूंदो आहे, पंजाब जे प्लेन या सिंध जे डेज़र्ट में ट्रेंड आहिनि। हिन गुरिल्ला वॉर लाइ ट्रेंड ई न आहे आर्मी, न हुननि वटि इक्विपमेंट आहिनि। जीअं हिन वक़्तु वेड़ त असां वटि थिए कोन पई, असां वटि हिन वक़्तु मुज़ाकरात ॻाल्हियूं पियूं हलनि। हे त वेड़ आहे न, वेड़ ॿियो कीअं थींदा? इंसर्जेंसी आहे न। कंहिं बि शहर में कोन्हे जेको महफ़ूज़ आहे, कोई डिस्ट्रिक्ट कोन्हे, कोई सूबो कोन्हे। मुज़ाकरात हिक पासे हलनि थियूं, ॿिए पासे हे कार्रवायूं बि जारी आहिनि। ऐं जंहिंसां मुज़ाकरात कनि था, कल्ह पहिरियों दफ़ो आहे उन्हनि जे हिकिड़े नुमाइंदे चयो आहे त हे जेको थियो आहे इस्लामाबाद में इहो ग़लति आहे, हराम आहे। जेसि ताईं हलनि पियूं पहिरियों त हलाल हुयो। कल्ह पहिरियों दफ़ो उन्हनि जे हिकिड़े शाहिदुल्ला शाहिद साहिबु, हिकिड़े तालिबान जे स्पोक्समैन, पहिरियों दफ़ो चयो आहे त हे ग़लति आहे ऐं मासूम इंसाननि जूं जानियूं ज़ाया थियूं आहिनि ऐं हे इस्लाम में हराम आहे। पहिरियों दफ़ो सम्झ में अचे नथी त करे केरु। हो चवनि था त हे असां सां हिननि जो तालुक़ु न आहे, हे ॿियूं फैक्शन्स आहिनि। हाणे असांजे त सम्झण खां ई। पर इहो तयन कीअं थो करे सघिजे त जेकॾहिं तालिबान जे तर्जुमान पारां अगरि इहो बयानु ॾिनो थो वञे त इहे धमाका असां नथा कयूं, असां मुलविस न आहियूं, असां हिन जी मज़म्मत कयूं था, त इहो तयन कीअं थो करे सघिजे त सच केरु पियो ॻाल्हाए, कूड़ केरु पियो ॻाल्हाए? उहो ई त मां अर्ज़ु कयो न, सम्झ में ई नथो अचे न। हिकु तरफ़ हो चवनि था त असां नथा कयूं, असांजा स्प्रिंटर ग्रुप आहिनि। पहिरियों कॾहिं बि हुननि इहो ज़िक्र न कयो त असांजा स्प्रिंटर ग्रुप आहिनि। जेसिताईं हलनि पियूं कार्रवाई सभु हिकु हुया। हाणे हो ॻाल्हियूं था कनि हिकु तरफ़, ॿिए तरफ़ इहो हले थो। हाणे असांजो वास्तो ई न आहे हुननि सां, त उन मूं लॻे थो त हुननि जी बि नियत सही नथी लॻे। तव्हां इंटेलिजेंस इदारनि जी ॻाल्हि कई, तव्हां कल्ह बयानु पढ़ियो हूंदो जेको कोर कमांडर कॉन्फ्रेंस थी आहे, उन्हनि में हिननि चयो आहे कोर कमांडर कॉन्फ्रेंस में जे फ़ौज ते क्रिटिसिज़म न थींदी त असां इंटेलिजेंस शेयर न कंदासीं। ठीकु आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ई की असांजी जेका आर्मी डिप्लॉइड आहे सिविल एड में, असां उहा बि विथड्रॉ कंदासीं। ठीकु आहे। त अॻे ई तव्हां ॻाल्हायो था त इंटेलिजेंस असांजी जेका आहे उहा सही न आहे। जे इंटेलिजेंस सही हुजे त हे त न थिए न असांखे पहिरियों ख़बर पए त छा थियण वारो आहे, पर नथी ख़बर पए। ऐं जे हो बि इंटेलिजेंस विथड्रॉ कंदा, जेको थोरो घणो मिले थो, पोइ त सफ़ा असां तबाही जे तरफ़ वेंदा। मुंहिंजो ख़्यालु आहे इंटेलिजेंस एजेंसीज़ वॾे वक़्त खां बजाए इहा इंटेलिजेंस कनि त छा थो थिए मुल्क में। हुननि जो घणो वक़्तु जेको आहे लॻे थो पियो पॉलिटिशियंस खे सर्वेलेंस में रखण लाइ, त भई हे छा था कनि पिया,
ठीकु आहे, मां ॾिठो आहे वॾनि सियासतदाननि जे दरनि ते इंटेलिजेंस जा चढ़ो वॾा गाॾियुनि जा नंबर प्लेट था लिखनि, केरु आयो केरु वियो, दैट इज़ नॉट इंटेलिजेंस। असांजी इंटेलिजेंस एजेंसीज़ पंहिंजो सही कमु बि नथियूं कनि पियूं, ऐं जे रिपोर्ट ॾियनि थियूं त मां चयमि त उहो असांजी फोर्सिस में केपेबिलिटी कोन्हे इन काउंटर टेररिज़म करण। हिन लाइ स्पेशल ट्रेंड फोर्सिस हुजनि, इलाइट फोर्स हुजे, कमांडोज़ हुजनि, जेके इहे काउंटर कनि हुननि खे, हुननि जे फायर पावर के। पोइ जेकॾहिं असां वटि एतिरो जदीद टेक्निक कोन्हे, को आलात औज़ार कोन्हनि के उन्हनि खे एॾो असां जेको ट्रेनिंग कोन ॾेई सघिया आहियूं, त तव्हां सम्झो था त पोइ असांखे त इलाही वक़्तु लॻी वेंदो इन्हनि सां निपजण में, इन्हनि ॻाल्हियुनि में या मसइलनि खे हल करण में। हिन वक़्तु वॉर फुटिंग ते इहो कमु करणु खपे न असांखे, वॉर फुटिंग ते कमु करणु खपे, ऐं जीअं जादम साहिब जो ईमानदारी सां करणु खपे। असांखे हिन वक़्तु पंहिंजा जेका बजट आहे उहा डाइवर्ट करणु खपे ओॾांहुं, त जीअं असां उन्हनि खे इक्विपमेंट ॾियूं, प्रॉपर इक्विपमेंट, उन्हनि खे जैकेट्स हुजनि, बुलेट प्रूफ जैकेट्स, वेस्ट। हर हुकूमत यूनिसाब इहा ॻाल्हि त करे थी, त पुराणी जंग आहे, एतिरो अरसो थियो आहे, केतिरियूं हुकूमतूं आयूं वयूं, इन ते ॻाल्हाइनि बि थिया, पॉलिसियूं बि ठहनि थियूं, पर नतीजो त को नथो निकिरे। बिल्कुलु सही आहे तव्हांजी ॻाल्हि, बिल्कुलु सही आहे तव्हांजी ॻाल्हि। कंहिं बि सही तरह सां कंहिंमें विली न आहे जो हुनखे ठीकु करण जी कोशिशि करे। मीटिंगियूं थियूं, राउंड टेबल कॉन्फ्रेंस थी, ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थी आहे लास्ट ईयर सेप्टेंबर में, ठीकु आहे। अॼु बि हुनखे 6 महीना तक़रीबन थी विया आहिनि, पर उन जो कड़ तेल इहो निकितो आहे त हुननि खे ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस मैंडेट ॾिनो हुकूमत खे त भई तव्हां हिननि सां पहिरियों ॻाल्हायो, जे ॻाल्हियुनि में ठही वञे उहा त सुठी शइ आहे। जे मसइले जो हल ॻाल्हियुनि ज़रिए थिए, छा आहे छो जो ॿी काई एक्शन थींदी उन में त ब्लड शेडिंग, खून रेज़ी, वधीक हालतूं ख़राबु थींदो। गवर्नमेंट त सुठो थी करे पई जो ॻाल्हाए थी, पर हुनजो कोई टाइम फ्रेम त हुजणु खपे न। हाणे त कंहिंखे ख़बर ई नथी पए छा थो थिए, शायदि उन जे शायदि ॿुधाइण बि नथा चाहिनि, ॻाल्हियूं एॾियूं प्राइवेसी में, सीक्रेसी में, जो माण्हुनि खे इहा बि ख़बर नथी पए त कॾहिं थींदी, किथे थींदी, इहा बि ख़बर न आहे, न प्रेस कवरेज आहे न कुझु आहे। हाणे अलाए छा थो थिए, पब्लिक वेठी आहे सस्पेंस में, हेॾो धमाका लॻा थियनि। जादिम साहब, इहो जीअं हाणे यूनिसाब सां मां इहो सवाल कयो त इन्हनि जो तयन कीअं थी सघंदो, जेकॾहिं इन तरह जा बयान अचनि था धमाकनि खां पोइ, दहशतगर्दी जी कार्रवाइनि खां पोइ, त असां जो इन्हनि सां को तालुक़ कोन्हे या असांजे पारां इहे नथा कया वञनि, असां इन्हनि जी मज़म्मत कयूं था, पर इहो तयन नथो थी सघे त वाकई उन्हनि जे पारां न पियो थिए या के ॿिया ग्रुप्स आहिनि, जेकॾहिं के ॿिया ग्रुप्स आहिनि त पोइ ॻाल्हियूं उन्हनि ग्रुपनि सां छो नथियूं कयूं वञनि। ॾिसो, सभ खां पहिरीं त असां मुस्लमान आहियूं, इंसान आहियूं। तालिबान जेको कल्ह जो बयानु ॾिनो आहे, असीं हुनखे वेलकम चऊं था, इहे सुठा सोढ़नि मुल्क जे लाइ, हुननि उनखे हराम करार ॾिनो आहे। ठीकु आहे, भुली भुली भाण सां न चबी भुली, असां हुनखे ग़लति नथा चऊं, पर उन सां गॾोगॾु असांखे इहो ॾिसणो आहे त ओभर ओलह में बि असांजा दुश्मन आहिनि, ऐं थी सघे थो उन्हनि जो त नेटवर्क वॾो आहे न। हीअ असुल जेके तालिबान आहिनि या जेके कुझु हिते असां वटि धमाका थियनि था या जेके कुझु ॻुझा इदारा कमु कनि था, उनमें ॻुझनि गवर्नमेंटनि जो ॻुझा हथ आहिनि, उहे इहे ई आहिनि जेके कल्ह वारा वाक़िया या टियों ॾींहुं वाक़िया। मूंखे न आहे त तालिबान इहो जेकॾहिं तालिबान कनि हा त तालिबान उनखे ज़रूरु एप्रिशिएट कनि हा त भई हीअ असां धमाका कराए, हिन अॻु में हुननि कया आहिनि, असां हुनखे इहो सुठो सोण चऊं था। हाणे इन लाइ गवर्नमेंट खे ऐं जेके फ़ौज जे कुझु वज़ीरनि जेके बयानु ॾिना आहिनि, उन में जेका फ़ौज जी नाराज़गी आहे उहा वधीक हू बि सम्झनि था, पाकिस्तान जी अवाम बि सम्झे थी, हर संजीदा क़िस्म जो माण्हू इहो सम्झे थो त ॿिन्ही तरफ़नि खां अहिड़ा बयान न अचनि, छाकाणि त जेकॾहिं अहिड़ा बयान ईंदा त असांजी स्टेट जेका अॻु में बि कमज़ोर आहे, वधीक असांजी स्टेट कमज़ोर थींदी, ऐं असांजी इन बयाननि जे करे असांजी जेके इकोनॉमी पॉलिसियूं आहिनि या इक़्तिसादियात जेके असांजा ही उतरा लाह अचनि पिया, त इहे असांजा जेके आहिनि से शिकार थी सघनि था। असांजो मुल्क अॻे बि काफ़ी सफ़र करे चुको आहे, वधीक इन्हनि बयाननि खां पोइ माण्हू हर माण्हू जेको आहे सो परेशान आहे। त इहो उनजे लाइ मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे हुकूमत खे ऐं असांजे फ़ौजी सरबराहनि खे त महिरबानी करे 2-3 वज़ीरनि जे करे हू जेके आहिनि से पंहिंजे, छो त फ़ौजी वाहिद हिकिड़ो असांजो इदारो आहे जेको पाकिस्तान न पर दुनिया जो सुठे में सुठो असांजो फ़ौज जो इदारो आहे, ऐं असांजो जेका ISI आहे उहा हिकिड़ो मञियल इदारो आहे, दुनिया जो मञियल इदारो आहे। त पाकिस्तान जी जेका ISI आहे उहा वॾी ताक़तवर आहे, वॾी हिकिड़ी
नॉलेजेबल आहे ऐं असां उनखे सलाम पेश कयूं था फ़ौज खे ऐं ISI खे त इहे जेके बयानबाज़ियूं आहिनि इहे ख़तमु थियणु घुरिजनि। जाबिर साहब तव्हां सम्झो था त हिकु न बल्कि खोड़ सारियूं क़ुवतूं आहिनि जिन सां असांजी जंग आहे, के ॻुझियूं आहिनि, के जेके आहिनि ज़ाहिर आहिनि, मतिलबु सम्झ में नथो अचे त जेकॾहिं ॻाल्हियूं हिकिड़ी ताक़त सां थियनि थियूं, हिकिड़े ग्रुप सां थियनि थियूं त हमला ॿिए तरफ़ खां कया था वञनि, त कीअं इन्हनि सभिनी क़ुवतनि जो मुक़ाबिलो कयो वेंदो? छा हिकिड़ी धुर सां जेकॾहिं ॻाल्हियूं कामयाबु वञनि थियूं त बाक़ी जेके क़ुवतूं असांजूं मुख़ालिफ़ आहिनि उन्हनि सभिनी सां गॾिजी करे मुक़ाबिलो करे सघिबो? ॾिसो त सभ खां पहिरीं त असांजे मुल्क में पाकिस्तान में 4 क़िबला आहिनि, हर सूबे जो पंहिंजो पंहिंजो क़िबलो आहे, हर सूबे जो पंहिंजो पंहिंजो रुख़ आहे। जेसि ताईं असांजो हिकिड़ो क़िबलो न हूंदो, हिकिड़ो असांजो न हूंदो, तेसि ताईं असांजो मुल्क कॾहिं तक पंहिंजो न करे सघिबो, तरक़ी न करे सघिबो आहे। हर मुल्क जी पंहिंजी, हर सूबे जी पंहिंजी पॉलिसी आहे। सिंध में हुकूमत जो नालो ई कोन्हे। तव्हां ॾिठो हूंदो त ॿारहड़ी में धाड़ेल, हिते दहशतगर्द कराची में, हुकूमत जो त नालो ई कोन रहियो आहे, रिटी कान रही आहे, को तरक़ियाती कमी कोन थो थिए। मूंखे तव्हां ॾिठो हूंदो त मुशरफ दौर में हर डिस्ट्रिक्ट में तव्हां वञो त अरबों रुपए जा कम पे थिया। हींअर तव्हां वञो त 5 रुपए जो किथे कमु कोन थो थिए। जेके ज़िले में या तालकनि में TMO आहिनि, 2 करोड़ 3 करोड़ वञे थो, करोड़ रुपया उन्हनि जो जेके MP आहिनि उन्हनि खे मिले थो, करोड़ रुपया मथे अचे थो, बाक़ी करोड़ पघारनि से 7 8 महीननि खां माण्हुनि खे पघार कोन था मिलनि, वीचारा रुलनि पिया। मतिलबु त सियासी पार्टियूं जेकॾहिं हिकु पॉइंट ते मुतहद न थी सघंदियूं तेसि ताईं मुल्क जी सूरत हाल में तब्दीली नथी अचे। ऐं सियासी गॾु थियनि ऐं असांजे फ़ौजी जेको इदारो आहे, फ़ौज जो इदारो वाहिद इदारो आहे जंहिंमें पूरी क़ौम जो नज़रूं आहिनि, उनखे मज़बूत कनि। उन ॾे जेके ग़लति ॻाल्हियूं कनि था या उनखे मनसूब कनि था त महिरबानी करे उनखां पासो कयो वञे। मुल्क जो हालतूं तमामु ख़राबु आहिनि। ब्रेक जो वक़्तु है, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु है ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। यूनिस साहब, जेकॾहिं ॻाल्हि कजे हाणे कराची में दहशतगर्दी जे हवाले सां, टारगेट किलिंग जे हवाले सां, कराची में जेको ऑपरेशन शुरू कयो वियो आहे, केतिरा ई महीना गुज़री चुका आहिनि, त तव्हां सम्झो था कुझु बहितरी आई आहे? जॾहिं त टारगेट किलिंग जूं जेके कार्रवायूं आहिनि उहे बि थींदियूं रहंदियूं, कॾहिं 2 कॾहिं 3, ऐं हाणे ॾिठो वञे त 14-15 ताईं वरी अंक पहुची चुको आहे। ॾिसो, कल्ह तव्हां ॾिठो जेको कुझु थियो उन्हीअ में हिकिड़ी रिपोर्ट आई कंहिं इदारे जी एजेंसी त हे जेको हुयो कार्रवाई इहा ईअं पई लॻे जीअं रॉ वारा कंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे हिकिड़ी ॿी हालत आहे हिन वक़्तु पाकिस्तान जी। तव्हां ॾिसो फॉरेन पॉलिसी, अॻे असांजा सभु नेबर सां गुड रिलेशन हुआ, स्पेशली ईरान, अफ़गानिस्तान सां बि एतिरो ख़राबु न हूंदो हुयो। ठीकु आहे। इंडिया सां बि ठीकु हो। पर हाणे हिन मुल्क में हिकिड़ी ॿी वॾे में वॾी जेको प्रॉब्लम आहे, हिते हाणे ॿियनि जी जंग हले थी, ॿियनि मुल्कनि जी जंग तव्हांजे मुल्क में हले त बैटल ग्राउंड पाकिस्तान ठहियलु आहे। हाणे इहो डिटरमिन करणु सवलो आहे, ॾुखियो आहे। जॾहिं उहो तालिबान डिनाए था कनि त असां नथा कयूं। हाणे इहा ख़बर नथी पए त ईअं त न आहे त ॿिया जेके आहिनि मुल्क जेके इंट्रस्टिड आहिनि, शिया सुनी जो हिते झगड़ो हले थो। अॼु बि तव्हां ॾिठो जेको डॉक्टर, कल्ह बि हिकिड़ो डॉक्टर शहीद कयो अथऊं, उन लाइ बि अॼु अख़बार में आयो थो शिया हुयो। ठीकु आहे। त हाणे यूके इहा जेका आहे शियानि जो सियनि जो कॾहिं पाकिस्तान में झगड़ो न हूंदो, असांखे त ख़बर बि न हुई छा आहे। असां त ईअं ॿार थी ग्रो कयोसि त नथिंग। हाणे इहो बि आहे, इहा बि जंग कंहिं ॿियनि जी आहे जेका हिते थिए पई। हाणे इहो नथो सम्झ में अचे, ईअं त न आहे त जेको इहो कुझु थिए पियो इहे ॿिया मुल्क था कनि हिते। पर मज़हबी फ़िरके वारीअ जी हिकिड़ी जंग बि त असां वटि छिड़ी चुकी आहे न। तव्हां ॾिसो मंदरनि ते, मस्जिदनि ते धमाका कया वञनि था, चर्चनि ते धमाका कया वञनि था। उहो बि घणे वक़्त खां हले थो। पेशावर में चर्च, हिते मंदर, सभु कुझु थिए, उहा बि हले पई, शिया सुनी बि हले पई, ऐं ॿी हर शइ में रॉ जो चवनि था, कॾहिं मुसाद जो चवनि था। हाणे इहा त डिटरमिन असांजनि एजेंसियुनि खे करणु खपे त आया वाकई रॉ या मुसाद इंटेल आहे इन में इन्वॉल्व या न आहे। ऐं इहा ई जेका जादिम साहिबु ॻाल्हि कई, असांजी जेका फ़ौज आहे
उन में वॾी जेका एजेंसी आहे, जेका पावरफुल आहे, जंहिंखे नेटवर्क आहे, उहो ISI आहे। ऐं असांखे न खपे उन्हनि खे नाराज़ करणु हिन वक़्तु ख़ासि करे, छो मां सम्झां थो हिन वक़्तु जेके हालतूं आहिनि, इहा हिकिड़ी फ़ौज आहे जेका हिन मुल्क खे हिन क्राइसिस मां कढी सघे थी। बाक़ी पुलिस जो हाल कोन्हे, उन्हनि खे न एॾी इक्विपमेंट आहे, न एॾी ट्रेनिंग आहे। रेंजर्स बि हिते 10 सालनि खां त असां ॾिसूं था पिया कार्रवाई कनि था, पर कोई ख़ातिर ख़्वाह नतीजो कॾहिं सम्झो था त फ़ौज खे फ्री हैंड ॾिनो वञे हाणे। न उहो त वरी पोइ डेमोक्रेटिक प्रोसेस खे वरी तव्हां डिरेल कंदो, उहो बि न आहे। फ़ौज खे फ्री हैंड बि नथो ईअं ॾेई, पर फ़ौज में को आइन में गुंजाइश आहे फ़ौज जी। पर दहशत गर्दनि जे ख़िलाफ़ कार्रवाई त करे सघे थी। कुझु वक़्तु अॻु में जॾहिं फ़ौज कार्रवाई कयूं त दहशत तालिबान पारां पाण इहो बयानु ॾिनो वियो त ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी थिया आहिनि। फ़ौज खे आइन में गुंजाइश आहे, लिखियलु आहे, इन एड ऑफ सिविल पावर। फ़ौज अची सघे थी या मदद करण लाइ वक़्त जी हुकूमत खे, उहो आइन में आहे, उहो करणु खपे। जे ज़रूरत महसूसु करे हुकूमत त भई असांजा जेके सिविल फोर्सिस आहिनि या एजेंसीज़ आहिनि, उहे हाणे नथा कोप अप कनि हिन सिचुएशन सां, त बिल्कुलु मदद वठणु खपे। पर डेमोक्रेटिक सिस्टम डिरेल न थियणु खपे। तमामु मुश्किल सां डेमोक्रेटिक सिस्टम हलियो आहे। हिकिड़ो टेन्यूअर, पहिरियों दफ़ो आहे हिकिड़ो इलेक्टेड गवर्नमेंट टेन्यूअर ख़तमु कयो आहे, पीसफुल ट्रांसफर ऑफ पावर थियो आहे, इलेक्शन थी आहे, जहिड़ी बि थी आहे, सभु माण्हू चवनि था इलेक्शन रिग्डी छा आई, पर घटि में घटि थी वई। ऐं जेसि ताईं अहिड़ियूं 2-3 इलेक्शनियूं थींदियूं त उहो डेमोक्रेसी पंहिंजा रूट्स वठंदी ऐं उन खे हलणु खपे। उहा न डिरेल थियणु खपे। जीअं कुझु सियासतदान चवंदा फ़ौज खे हैंड ओवर कयो, उहो मां नथो सम्झां, उहो सही न आहे। ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। जादिम साहब, कराची में हलंदड़ टारगेटेड ऑपरेशन जे हवाले सां तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? तव्हां सम्झो था त हाणे का बहितरी अचण जी जेका बहितरी ज़ाहिर थी आहे, छो त वफ़ाक़ी हुकूमत जो इहो ई बयानु हो त कराची में जेको टारगेटेड ऑपरेशन शुरू कयो वियो, शुरूआती 3 महीननि में हुनजा नतीजा कुझु हद ताईं बहितर हुआ। ॾिसो, कराची में जेके बि ऑफिसर लॻल आहिनि पुलिस जा, उहे त घणा ईमानदार आहिनि ऐं वॾा महिनती आहिनि, छाकाणि त उनखे आउं ज़ाती तरह सुञाणा थो। पर उन्हनि खे फ्री हैंड नथो ॾिनो वञे। जेकॾहिं फ्री हैंड ॾिनो वञे, मुंहिंजे ख़्याल में कराची में 5 ॾींहंनि में बिल्कुलु। पर सिंध हुकूमत चए थी त असां फ्री हैंड ॾिनो आहे। न कोन ॾिनो आहे, फ्री हैंड न ॾिनो आहे। जेकॾहिं सिंध गवर्नमेंट फ्री हैंड ॾे हा त मुंहिंजे ख़्याल में हींअर ताईं पुरसकून ई कराची थी वञे हा। जॾहिं कराची में टारगेट किलिंग ख़तमु थी आहे, दहशतगर्दी ख़तमु थी आहे, त ओवरऑल पाकिस्तान पूरे जी रिज़ल्ट सुठी अचे हा। छाकाणि त कराची जेको आहे उहो पाकिस्तान जो न पर हिकिड़ो पूरे वर्ल्ड जो हिकिड़ो हब आहे, इंटरनेशनल सिटी आहे ऐं तमामु वॾी सिटी आहे। उन में जेकॾहिं सुकून थिए थो, तव्हां ॾिठो हूंदो त विच में 3 महीननि खां अॻु में शुरू में इहे शाहिद हयात या जेके इहे ऑफिसर लॻा हुया, उन्हनि पंहिंजो डंडो खयो, उनखे फ्री हैंड ॾिनो, त उनजो रिज़ल्ट सुठी आई। हाणे इंटरफेरेंस शुरू थी वई आहे। तव्हां ॾिठो हूंदो त 2 वॾियूं पार्टियूं उन्हनि जूं ॻाल्हियूं जीअं हलनि थियूं त विच में दहशतगर्द उनजो फ़ाइदो वठनि था। हाणे उन में जीअं सुमर साहब हिकिड़ी ॻाल्हि सुठी करे वियो त इन में इंटरनल खां सवाइ आउट जीअं राह आहे, असां वटि राह वॾो कमु करे पई। उनखे राह खे हथी इन करे मिली आहे त हीअ जेके असांजा इंटरनल जेके इशू आहिनि या जेके असांजा पाण में झगड़ा आहिनि, उन जे करे उनखे इंटरेस्ट मिली आहे। जॾहिं उहे ख़तमु थी वञनि, उन्हनि खे ख़तमु कया वञनि, त पोइ राह ते कंट्रोल करे सघिजे थो। ऐं कराची ते त आसानु थी सघे थो। इन्हनि ऑफिसर जेके मौजूदा ऑफिसर वेठा आहिनि पीपल्स पार्टी जा, और सारी पुलिस जा जेके वेठा आहिनि, उनखे फ्री नथो ॾिनो वञे। तव्हां बि सम्झो था, सुब्रो साहब बि सम्झो थो, मां बि सम्झो था, हर आम शहरी सम्झे थो त उनखे फ्री हैंड न ॾिनो आहे। ऐं जेकॾहिं फ्री हैंड ॾियनि था, दावा सां चवां थो त इंटीरियर सिंध जी ॻाल्हि नथो कयां,
बाक़ी जेका कराची आहे उन में सुठा पर ऑफिसर जेकॾहिं फ्री हैंड ॾिनो थो वञे त सियासी पार्टियुनि जी किराए थिए थी त असांजे ख़िलाफ़ कार्रवाइयूं थियनि थियूं इहो टारगेटेड ऑपरेशन जेको आहे ॾिसो जेके मौजूदा CCPO आहे या DIG लॻल आहिनि या SSP लॻल आहिनि तमामु ऑनेस्ट आहिनि बहादुर आहिनि उन्हनि खे बिल्कुलु फ्री हैंड ॾेई 3 महीना विसारे छॾिजे त तव्हां ॾिसो त कीअं रिज़ल्ट सुठी अचे। अच्छा यूनिस साहब जेको नओं तहफ़ुज़ पाकिस्तान बिल आंदो थो वञे जंहिंखे क़ौमी असेंबली में पेश कयो वियो इन हवाले सां तव्हां छा चवंदव त जेकॾहिं असांजे पुलिस खे फ्री हैंड नथो ॾिनो वञे त पोइ इन बिल आणण जी ज़रूरत आहे या न आहे जेकॾहिं इहो बिल आंदो थो वञे त बुनियादी इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ न आहे। इन बिल में वॾी कंट्राडिक्शन्स आहिनि तमामु घणियूं तव्हां एजेंसियुनि खे पावर था ॾियो त 3 महीना कंहिंखे बि डिटेन करे सघो था। हाणे अॻे ई मिसिंग पर्सन जा इशू असां वटि तमामु वॾो आहे। इफ्तिखार चौधरी साहिबु पंहिंजी रिटायर थी वियो पर इहो मसइलो हल न करे सघियो। हाणे उन इशू खे घटि में घटि हाणे इहा आहे त कोई माण्हू गुम थो थिए त तव्हां कोर्ट में वञी हुन लाइ प्लीड त करे सघो था मुंहिंजो माण्हू गुम थी वियो। जे ऑर्डिनेंस प्रोमलगेट थी वियो पोइ त कोर्टियूं बि न ॿुधियूं न तव्हांजो पोइ त माना हुननि खे जेके खणनि पियूं एजेंसियूं उनखे तव्हां लीगल कवर था ॾियो। ऐं ख़ासि करे हिन हालतुनि में जॾहिं अॻे ई असांखे तमामु घणा शक शुबा आहिनि रोज़ एजेंसियुनि जे ख़िलाफ़ ॻाल्हायूं था पिया असां त भई एजेंसियूं असांजूं हीअं थियूं कनि ग़लति थियूं कनि वरी जे तव्हां उन्हनि खे लीगल कवर ॾींदो 3 महीना डिटेन करे सघनि चालान करे सघनि सभु कोई हुननि खां पुछा गुछा न थिए। ऐं इहो जे कॾहिं कॾहिं थींदो आहे मुल्कनि में एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल मेजर्स कबा आहिनि हिन क्राइसिस खे ओवरकम करण लाइ। हाणे हे क्राइसिस आहे न जीअं मां चयां मुल्क में इंसर्जेंसी आहे ऐं हे नॉर्मल रूल्स रेगुलेशन सां न हल थींदो। श्रीलंका में बि थियो हुयो तमिल टाइगर जो जॾहिं त उते हुननि पंहिंजी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट कई हुई ऐं हिकु क़िस्म जी इमरजेंसी नाफ़िज़ कयूं टू ओवरकम द क्राइसिस। अल्टीमेटली श्रीलंकन फौज गवर्नमेंट खटी वई तमिल खे डिफीट कयूं। हिते बि कबो आहे इमरजेंसीज़ में कबो आहे एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल मेजर्स पर उन लाइ ज़रूरी हो कि ॿियनि सियासी पार्टियुनि खे ऑन बोर्ड खणणु उहो हो न करे सघिया। हुननि जंहिं महिल बिल पास पियो त नेशनल असेंबली में अपोज़िशन वारा सभु एहतजाज करे वॉकआउट करे विया त उन बिल जी क्रेडिबिलिटी न रही। हाणे जो बिल प्रोमलगेट थी बि वियो अपोज़िशन वारा उन खे तस्लीम न कंदा। एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल मेजर ज़रूरु थियणु खपनि। जादिर साहब तव्हांजो छा मौक़िफ़ आहे तव्हां सम्झो था तहफ़ुज़ पाकिस्तान बिल ते एतिरा सारा तहफ़ुज़ात आहिनि छा रियासत खे पुलिस स्टेट न बणायो वेंदो इन जेकॾहिं इहो बिल पास थी थो वञे त? ॾिसो इन ते अपोज़िशन जा कुझु ख़दशात आहिनि आहे या जेके बिल थींदा आहिनि त इहो क़ुर शरीफ़ जो कोन्हे हर आख़िरी हरफ़ को अलाह जो आहे मथां खां हुकुम इन में अमेंडमेंट थियणु घुरिजे। ख़दशा ॾिसनि हुन में सुठा जेके लाहिर आहिनि उनखे विहारजनि 10 माण्हू वेठा आहिनि उहे वेही अमेंडमेंट कनि। जीअं सुमरो साहिबु चयो आहे त एजेंसियुनि खे बि एतिरी छूट न ॾिनी वञे जीअं अॻे किराए बलूचिस्तान में हले पई हिते सिंध में बि हले पई मिलनि था त उन करे एतिरी छड़वाग न ॾिनी वञे। स्टेट जो कंट्रोल हुअणु घुरिजे। स्टेट जी जेसिताईं कंट्रोल न हूंदो तेसिताईं गवर्नमेंट जी रिट जेका आहे उहा सही न हलंदी। मुंहिंजी त इहा राय आहे छो त आउं कानूनदान कोन आहियां मूंखे एतिरी कानून जी ॼाण न आहे पर असांजे फंक्शन लीग में सुठा कानूनदान सैयद मुज़फ़र हुसैन शाह साहिबु वेठो आहे ऐं हाणे असांजो पार्लियामेंट लीडर जेको आहे उहो बि एडवोकेट आहे नंदलाल साहिबु आहे या इम्तियाज़ शेख साहिबु आहिनि साईं काफ़ी असांजे फंक्शन लीग में पढ़ियल लिखियल वेठा आहिनि जेके कानून मां सम्झनि था त उहा बि उन्हनि खां बि जेकॾहिं राय वठंदा त उहा राय असांजे तरफ़ां जेका वेंदी उहा ॿिन्ही धुरियुनि खे क़ाबिल क़बूल हूंदी छो त असां एंटी स्टेट कॾहिं सोचियो ई कोन्हे। असां हमेशह फेडरेशन जेकॾहिं इहो बिल हिन वक़्तु जेके तहफ़ुज़ात आहिनि बुनियादी इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी न आहे जेकॾहिं दहशतगर्दी खे ख़तमु करण जे लाइ इहो बिल आंदो थो वञे त पोइ दहशतगर्दनि सां त तव्हां जूं ॻाल्हियूं हलनि पियूं पोइ इन बिल खे इन वक़्तु आणण जी कहिड़ी ज़रूरत आहे? जेकॾहिं असां चऊं था त असांखे मजमूई तौरु सिंध में ॿियनि शहरनि में अमन अमान जी सूरत हाल बहितर करणी आहे त तव्हां वरी ॻाल्हि त जेकॾहिं फ्री हैंड ॾिनो वञे त सूरत हाल त ऑटोमेटिकली सही थी सघे थी। तव्हांजी ॻाल्हि सही आहे लाज़मी न आहे त को इहो बिल सॼो टोटल बिल ख़राबु हुजे। बिल में अमेंडमेंट कजे कंहिंखे बि एतिरी छूट न ॾिनी वञे छाकाणि जेकॾहिं छूट ॾिबी त रिट ख़तमु थी वेंदी स्टेट जी
उन जे करे उनखे अमेंडमेंट कई वञे, सुठा सुठा कानून था आणनि। ऐं वरी बि इहा दोहिरायां थो ॻाल्हि जेका पहिरीं चयमि त इनखे कंट्रावर्शियल न कजे, इनखे वेही संजीदे सां टेबल ते वेही इनखे हल करे सघिजे थो। त जीअं इहे अख़बार में डेली बयान अचनि था अपोज़िशन जा, ॿिया अपोज़िशन जी हिकिड़ी आदत थी वई आहे। जॾहिं बि हूंदी, अॻे असां जॾहिं इक़्तिदार में हूंदा हुआसीं तॾहिं अपोज़िशन वेंदी त उहा हरू भरू इहे डेस्कूं इहे असीं पाण वॼाईंदा हुआसीं। वरी हाणे जॾहिं असीं हींअर बि अपोज़िशन में हाणे बि ताड़ियूं वॼायूं था, त इहे न हुअणु घुरिजनि। उन जे लाइ हिकिड़ी कमेटी थी वञे, कमेटी ठाही वञे ऐं उन में वेही अमेंडमेंट करे जेके एजेंसियुनि खे ओवर इख़्तियार आहिनि उहे ख़तमु कया वञनि ऐं हिकिड़ी लिमिट में ॾिनी वञे। छाकाणि त हीउ जेको ऑर्डिनेंस थियो आहे इन में बि स्टेट खे फ़ाइदो आहे, त इहा दहशतगर्दी घटिजी सघिजे थी। यूनिस साहब, वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां इहो बयान बि आयो त जेकॾहिं इन ऑर्डिनेंस लागू थिए थो त कुझु इलाइक़नि में लागू थींदो, सॼे मुल्क में न, कुझु इलाइक़नि मतिलबु कहिड़नि इलाइक़नि में लागू थी सघे थो, किथे किथे? कुझु इलाइक़ा त करे नथा सघनि, सॼे मुल्क में कोई मूंखे हिकिड़ो तव्हां ॿुधायो प्रोविंस जिते दहशतगर्दी न थी आहे। हिकिड़े एरिया में कीअं कंदा? चौधरी निसार साहब पहिरियों इस्लामाबाद लाइ चवंदो हो त सेफ आहे, छो जो हुते डिप्लोमेट्स आहिनि, प्राइम मिनिस्टर थो रहे, प्रेसिडेंट थो रहे, पर उन जो बि उहो बयानु सही न निकितो न। ॿ हादसा वॾा थी चुका आहिनि इस्लामाबाद में। तो महफ़ूज़ त काई जाइ न आहे। जे ऑर्डिनेंस थींदो कीअं हिकिड़े लाइ ते हणंदा, थी नथो सघे पियो। ऐं जीअं जादिम साहिब जो एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल मेजर्स वठणा पवंदा हिन हालतुनि में। नॉर्मल जेको रूटीन आहे, हाणे बि ॾिसो तव्हां जेके दहशतगर्द पकड़ियो था पिया, ठीकु आहे, लैक ऑफ एविडेंस कोर्टुनि मां छुटी था वञनि पिया उहे माण्हू। त इन लाइ त तव्हांखे ख़बर आहे त हिन माण्हू कयो आहे, 100 क़तल बि कया आहिनि, सबूत कोन्हे, सबूत ॾियण लाइ कोई तयारु ई न आहे हुननि जे ख़िलाफ़ु। न त इहे शयूं आहिनि जिते स्टेट खे पावर्स हुजनि कि जंहिं ते हुननि खे 100% कंफर्मेशन आहे त हे आहे इन्वॉल्व, उहो माण्हू न निकिरी सघे, ठीकु आहे। बाक़ी जीअं उन लाइ एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल मेजर्स जी ज़रूरत आहे। उन लाइ जीअं जादिम साहिब, उन लाइ असांखे खपे कि सभु पॉलिटिकल पार्टीज़ वेहनि ऐं लीगल एक्सपर्ट्स वेही उन खे स्टडी कनि। हे त हबड़ धबड़ में ऑर्डिनेंस, पर अहिड़ा ऑर्डिनेंस छो था एॾो जल्दी पास कया वञनि जिन जे लाइ अवाम पिणु रोडनि ते अचे थो, अवाम हड़ताल करे थो, अवाम उन्हनि जी मज़म्मत करे थो? हाणे गवर्नमेंट चाहींदी हूंदी त असां छा आहे, हुननि खे मेजॉरिटी आहे वॾी, पोइ सम्झनि था त शायदि एॾी मेजॉरिटी सां असां जेको बिल ऑर्डिनेंस कढंदा। ॿियो ॻाल्हि आहे, ऑर्डिनेंस जी ज़रूरत छा आहे जॾहिं असेंबली आहे? ऑर्डिनेंस त तॾहिं कबा आहिनि जॾहिं असेंबली सेशन में न हुजे। असेंबली हले थी पई, असेंबली में डिबेट कनि ऑर्डिनेंस खे, बजाए जो बिल पेश करे उनखे पास करे विया। उन में रिजर्वेशन थींदियूं न, छो जो ॿिया पार्टियूं मुतफ़िक़ न थींदियूं, उनखे डिबेट कनि, ओपन कनि हाउस, हर कोई ॻाल्हाए आहे, उन खां पोइ कोई कंसेंसस डेवलप थियनि आहे, को कमिटी असेंबली जी मेंबरनि जी ठहे आहे जंहिंमें सभु पार्टीअ जा मेंबर गॾिजनि आहे, वेही स्टडी कनि आहे। बाक़ी इहा ॻाल्हि त बिल्कुलु सही आहे कि हिन वक़्तु एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल मेजर्स खपनि। कि जादिम साहिब जेको चए थो फ्री हैंड न आहे, फ्री हैंड त ख़बर ई नथी पए हलाए केरु थो। रेंजर जो डायरेक्टर जनरल बि इंचार्ज आहे ऑपरेशन जो, IGP इंचार्ज आहे, हाणे केरु थो हलाए पियो, कीअं थो हले पियो, वाकई उन में थोरी कंफ्यूजन आहे। कॾहिं रेंजर जो DG बि बयानु थो ॾिए मूं वटि इख़्तियार कोन्हे, कॾहिं IG थो बयानु ॾिए त मूं वटि इख़्तियार कोन्हे। उन लाइ बिल्कुलु कोई न कोई वाज़े पॉलिसी ठाहिणु खपे। उहो त हे ऑपरेशन वफ़ाक़ी हुकूमत शुरू कई आहे। मियां साहब पाण हिते आयो, चौधरी निसार सां आयो, उन खां पोइ हिकु ॿ दफ़ा अची चुका आहिनि, वरी इन खे रिव्यू करणु ऐं डेडलाइंस सेट था कनि। हाणे हिन तारीख़ ताईं फेज़ 3 शुरू थींदो, हाणे फेज़ 2 शुरू थियो आहे। त उन्हनि खे खपे कि इन ऑपरेशन खे सही तरह सां ऑर्गेनाइज़ करे हलाइनि ऐं हो सिंध गवर्नमेंट खे बि ऑन बोर्ड खणी गाइड कनि। ज़ाहिर आहे गवर्नमेंट हिते हुननि जी न आहे सिंध में, बहरहाल वफ़ाक़ी हुकूमत हुननि खे चई सघे थी न, ऑपरेशन बि त वफ़ाक़ी हुकूमत जे चवण ते सिंध कई आहे न, पंहिंजे मर्ज़ी सां न कई अथऊं।
उन्हनि खे ईअं मदद त पोइ सिंध हुकूमत रियासत जी का रिट ई नथी नज़र अचे, धाड़ेलनि खे पिणु फ्री हैंड ॾिनो वियो आहे। जादिम साहिबु, ईअं आख़िरी सवाल मां तव्हांखां करणु चाहींदमि त जेकॾहिं असां जेके इदारा कमु कनि था, पुलिस आहे, रेंजर्स आहे, मुख़्तलिफ़ इंटेलिजेंस एजेंसियूं आहिनि कमु कनि थियूं, जेकॾहिं उहो सिंसियरिटी सां पंहिंजो कमु कनि त काफ़ी हद ताईं सूरत हाल बहितर थी सघे थी। सूरत हाल असां वटि इहा आहे त सिंध जा जेके दाख़िली ख़ारिजी रस्ता आहिनि उतां अच वञ एतिरी थिए थी, धारियुनि जूं आबादकारियूं थियनि थियूं। इवन कराची खां अलावा हैदराबाद, सांगड़, मीरपुर ख़ासि सखर जहिड़े शहरनि में बि जिते उन्हनि जा बस्तियूं क़ाइमु थी वियूं आहिनि, उन्हनि जी रिहाइश, उन्हनि जा घर, उन्हनि जो हिकिड़ो कारोबार शुरू थी चुको आहे। जॻह जॻह असांखे धारियुनि जूं आबादियूं नज़र थियूं अचनि। हाणे ॾिसो न, तव्हांखे आउं नंढड़ा 2 मिसाल ॾींदुसि। ऐं मुंहिंजो उमरकोट सां तालुक़ु आहे। उमरकोट डिस्ट्रिक्ट में धारिया माण्हू अची विया, को रोकथाम आहे कान्हे। जामशोरे में तव्हां ॾिठो हूंदो, 2 टे ॾींहं हल हुंगा मां हलिया पे, उहो माण्हू गिरफ़्तार कयूं, वरी उहे माण्हू आज़ादु थी विया, उन्हनि जा शनाख़्ती कार्ड रातो राति ठही विया। त जे ॾिसो न, गवर्नमेंट जो नालो ई कोन्हे, न ॿाराड़ी में आहे न शहरनि में आहे। तव्हां ॿाराड़ी में ॾिसो त धाड़ेलनि जो राज आहे। मूं पहिरीं तव्हांखे चयो त का बि कोन्हे। साईं मोहम्मद राशिद साहिबु आहे, पीर साहिब पगारे जो साहिबज़ादो आहे। उनजो महीनो अॻु में स्टेटमेंट हुई असेंबली में, पर ॻाल्हाया, उन ॿुधाई त सिंध में बिलख़ुसूस खैरपुर, लाड़काणो, इहे जेके ज़िला आहिनि, इते त हुकूमत जो या पुलिस जो त नालो ई कोन्हे। शिकारपुर त हिते धाड़ेलनि जो राज आहे। काफ़ी वीचारा माण्हू अगवा थिया पिया आहिनि, भुंग ॾेई अचनि था। पुलिस जी ॿारड़ा बि जेके आहिनि से उहे निकिरनि पिया। उमरकोट जी इहा पोज़ीशन आहे त उते असां वटि हिकिड़ो धाड़ेल SP आहे, बाक़ाइदे पिताफ़ी साहिबु आहे, MP हिकिड़ो MP आहे, सिटिंग MP आहे, हुनजो पुटु आहे। जॾहिं इलेक्शन थी उन टाइम ते बि हुन इलेक्शन में बिल्कुलु हिकिड़ो उहो रोल अदा कयो जीअं को धाड़ेल करे थो। असां पाण उते कैंडिडेट हुआसीं, शाम जो खटे वियासीं, सुबुह जो वरी हाराए वियासीं। उहा त वॾी हिकिड़ी कहाणी आहे। ठीकु आहे, हिन टाइम ते उमरकोट में 5-6 वीचारा हिकिड़ा हिंदू अगवा थिया हुआ, उहे करोड़ों रुपया भुंग भरे आया। असां उनखे हाईलाइट कयोसीं, अपीलूं कयूंसीं, पर उन ते कुझु न थियो। उहो उते पंहिंजी दहशतगर्दी लॻाए वेठो आहे। मोटरसाइकिल पिया उतां चोरी थियनि, माण्हू पिया अगवा थियनि, भुंग ते वापसि था अचनि। केरु थो करे? हद जा MP जेके आहिनि से, हद जो MP आहे उहो SP साहिब जी हिकिड़ी पार्टी ठहियलु आहे। जेकॾहिं हिन में को अपोज़िशन जो माण्हू या असांजो को माण्हू हुरजमायत जो माण्हू इन्वॉल्व हुजे हा त पुलिस असांखे बख़्श कोन करे हा, न उहो असांखे MPA करे। त इहे शयूं जेके आहिनि इहे मुल्क जे लाइ स्टेट लाइ ख़राबु वठी करे असेंबली में अचनि था, ज़िमेदारी खणनि था, कसम का बि ॻाल्हि कान्हे। हू सिर्फ़ हर माण्हू हू ॾिसनि पिया त महीने जी किस्त TMO खे केतिरी मिले थी, उन मां असांजो हिसो केतिरो आहे। हर MPA जो हर तालुके में हिकिड़ो MPA उतां आयो आहे, हुनजी हिकिड़ी फिक्स मथे बि थियलु आहे ऐं त हेठि बि थियलु आहे। तव्हां ॾिठो त पूरी सिंध में किथे बि TMO में कमु कोन थो थियो, TMA में कमु कोन थो थिए। मूंखे साबित करे ॾियो, आउं ॾोहारी आहियां। वीचारा ग़रीब माण्हू जेके हिननि भर्तियूं कया आहिनि, ओवर भर्तियूं कयूं अथनि। जेका हिकिड़ी जाते हिकिड़े भंगी जी ज़रूरत हुई, उते 10 भंगी भरी कया अथनि। त उते मुस्लमान भर्ती कया अथनि। हालांकि उहो उते उन्हनि जो हिकिड़ो आहे हक़ आहे, जेके इन्हनि सां क्रिश्चन आहिनि, इन्हनि जो राइट आहे। उन्हनि जा हिते मंगरिया बि भर्ती कया अथनि, सैयद बि भर्ती कया अथनि, बुगिया बि भर्ती कया अथनि, त छा अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ज़ातियूं आहिनि उहे कया अथनि। इहा जॾहिं थींदी त पोइ इहा स्टेट सां वॾो ज़ुल्म आहे ऐं को पुछण वारो कोन्हे। अवाम भोगे रही आहे, माण्हुनि वटि खाइण लाइ कोन्हे। ॾिसो हींअर कणिक लहे पई, हींअर कणिक जो अघु घटि में घटि 1400 रुपया हुअणु घुरिजे हा। मार्केट में 1250-1300 विकिजे पई गवर्नमेंट खे। उहो त सेक्रेटरी जेको मौजूदु वेठो आहे या मिनिस्टर वेठा आहिनि, इहे ईमानदार आहिनि, असीं मञूं था। हिननि जी ईमानदारी जे करे कुझु न कुझु जेका आहे सा एतिरी समंगली कोन्हे। ऐं जेकॾहिं हिते को ॿियो अहिड़ो मिनिस्टर वेठल हुजे या सेक्रेटरी वेठल हुजे त मुल्क में कॾहिं बि असां स्टार्ट कोन करे सघूं हा। कणिक जे वॾी महिरबानी मां ॿिन्ही महिमाननि जी मां प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।